बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। जैकबाबाजी मालपीड़ी में कोरोना SOPs मुकम्मल नज़रअंदाज। इंतज़ामिया जी भी कन लाटार। ज़िले इंतज़ामिया बासर आॾो गोॾा खोड़े छॾिया। मालपीड़ी लॻाइण जी ॿीहर इजाज़त ॾेई छॾी। बासर पारां शिकारपुर रोड ते लॻायल मालपीड़ी में पंजाब ऐं बलूचिस्तान जे वापारियुनि जा कटक लथल। समूरे माण्हुनि जे हुजूम पारां मास्क न पाइण समेत समूरियूं कोरोना SOPs नज़रअंदाज थियण लॻियूं। इंतज़ामिया बासरनि आॾो बेवस बणियल, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया शहर में SOPs ते अमल न करण तां केतिरा ई दुकान सील कया आहिनि। सिंध TV न्यूज़ ठुल जे रिपोर्टर सरमद कंडरानी जो 6 ॾींहनि जो मासूम पुटु फौत। ठुल प्रेस क्लब जे अॻूणे सदर ऐं सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर सरमद कंडरानी जे 6 ॾींहं अॻु पैदा थियल पुट खे तबियत ख़राब थियण सबबि कराची मुंतक़िल कयो वियो हो, जिते संदसि ऑपरेशन थियणो हो, पर नीगर ऑपरेशन खां पहिरियां ई ख़ानगी अस्पताल में वफ़ात करे वियो। नीगर जी वफ़ात ते मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां सहाफ़ी सरमद कंडरानी सां ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। गढ़ियसन में जोण सुञातल चोर ॻोठाणे जी भलोड़ महक आहे फ़रार। गढ़ियसन थाणे जी हद ॻोठ मियां ख़ान बंगलानी में सुञातल चोर हैदर बंगलानी जे घरां भलोड़ मह चोरी करे फ़रार थी विया। इलाइक़े वासियुनि मूजिबि पुलिस अमन कराइण में नाकाम थी चुकी आहे। नोटिस वठी बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। सकरंड वेझो क़ौमी शाहराह ते टायर बस थियण सबबि कार कल्टी। भाउ भेण ज़ख़्मी। रेण शाख स्टॉप वटि टायर बस थियण सबबि कार कल्टी थियण जे नतीजे में शिकारपुर वासी आकिब महर ऐं संदसि भेण उज़मा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिनखे मोटरवे पुलिस मक़ामी ॻोठाणनि जी मदद सां तालका अस्पताल सकरंड आंदो। रियासती थाणे मां नीगर जे क़तल केस में गिरफ़्तार जाबदार थाणे मां फ़रार। 2 ॾींहं अॻु केलनि जे फसल मां मिलियल 15 वरनि जे नीगर सुमेर कलोड़ो जे क़तल केस में गिरफ़्तार मुख्य जाबदार न्याज़ बिरोही भिरियासिटी थाणे मां पेर कड़ियूं टोड़े फ़रार। भिरियासिटी पुलिस जाबदार न्याज़ बिरोही खे 5 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयो हो। नीगर जे वारसनि गुलबहार कलोड़ो ऐं जमील कलोड़ो पुलिस ख़िलाफ़ दाहूं कंदे चयो त पुलिस जाबदार खे गरी रिश्वत एवज़ ड्रामाई अंदाज़ में भॼायो आहे। DSP भिरिया अब्दुल सत्तार हुजण मूजिबि ग़फ़लत कंदड़ पुलिस एहलकार राहिब कलोड़ो खे लॉकअप कयो वियो आहे। जाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो जारी आहे। खेसि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। बोज़दार वॾा में डिग्री कॉलेज जी ज़मीन विकिरो करण ख़िलाफ़ प्रेस क्लब जी मेज़बानी हेठि सिविल सोसाइटी जो एहतजाज। गवर्नमेंट डिग्री कॉलेज बोज़दार वॾा जी 3 एकड़ ज़मीन बाअसर सियासी ठेकेदार ऐं SDO पारां मिली भगत करे मुबैना विकिरो करण, चौधेवारी ऐं बिल्डिंग में नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल ख़िलाफ़ प्रेस क्लब खां नाका चौक ताईं अॻूणे प्रिंसिपल कुर्बान खान बोज़दार, सैयद साले मोहम्मद मूसवी, मीर हिदायत टालपुर, सफ़दर पहार, मीर काशिफ टालपुर ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। अॻवाननि जो चवणु हो त 62 ठेकेदार ऐं SDO मिली भगत करे मुबैना तौर इलाइक़े जे 62 शख़्स खे कॉलेज जो प्लॉट विकिरो करे छॾियो आहे ऐं साॻिए ई ठेकेदार काशिफ भुट्टो पारां 9 करोड़ जी लागत सां ठहियल बिल्डिंग में नाक़िस मटीरियल इस्तेमाल थियण सबबि बिल्डिंग हंधा हंधा टुटी पई आहे। 62 ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई करे कॉलेज जो प्लॉट बचायो वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। काज़ी अहमद में अॻूणी MP रईस शेर मोहम्मद उन्नड़ जे घर ते पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल। सियासी समाजी अॻवाननि, दुकानदारनि ऐं शहरियुनि पारां शहर बंद करे मोहम्मद महर, हाजी ख़ान लाखो, ॼाम अमीन उन्नड़, अब्दुल रशीद खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त रईस शेर मोहम्मद उन्नड़ मोतबर शख़्सियत ऐं इंतहाई शरीफ़ माण्हू आहे। सखर पुलिस व्याजी जान मोहम्मद मक्सी जी कूड़ी दाख़िल करायल फ़रियाद ते धाड़ेलनि जीअं चढ़ाई करे बंगले ते कम कंदड़ मुलाज़िमनि खे हिरासां कयो। जान मोहम्मद मक्सी व्याज खोर ऐं फ्रॉडी माण्हू आहे, जंहिं ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेसि गिरफ़्तार कयो वञे। ख़ैरपुर नाथन शाह में बदअमनी चोट चढ़ियल। नेशनल बैंक वेझो वापारी खां 6,80,000 रुपया फुर। ख़ैरपुर नाथन शाह में ईद वेझो ईंदे ई फोरू सरगर्म थी विया। ॾींहुं ॾिठे जो नेशनल बैंक वेझो सुञातल हथियारबंदनि वापारी सरफराज़ थेबो खां 6,80,000 रुपया फुर करे फ़रार थी विया। वापारी मूजिबि 3 अणसुञातल फोरू हथियारनि साण दुकान ते चढ़ी आया ऐं रक़म फुर करे फ़रार थी विया। जोंगल में बाअसर पारां ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। B सेक्शन थाणे जी हद ॻोठ आरिफ़ाबाद वासियुनि बाअसर पारां ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करण ख़िलाफ़ ॻोठाणनि ग़ुलाम मुर्तज़ा पहोड़, मुबारक पहोड़, न्याज़दीन पहोड़, ज़मीर पहोड़ ऐं मंज़ूर पहोड़ एहतजाज कंदे चयो त शिकारपुर वासी बाअसर राणो ऐं रियाज़ पहोड़ असांजी 24 जिरेब ज़मीन ते कब्ज़े करण जी कोशिश करे रहिया आहिनि ऐं असां ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते कूड़ा केस दाख़िल कराए असांखे परेशान था कनि। ज़मीन बाबति सेशन कोर्ट जैकबाबाद में केस भी हलंदड़ आहे। SSP जैकबाबाद खे अपील आहे त मामले जी जांच करे बाअसरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जहानवाह में ॻोठाणनि जो ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ जैकबाबाद जे बाअसरनि ख़िलाफ़ एहतजाज। जहानवाह भरिसां ॻोठ रमज़ान चांडियो वासी ॻोठाणनि रमज़ान चांडियो, शाहनवाज़ चांडियो, शहज़ादो, मुख़्तियार अली चांडियो ऐं ॿियनि जैकबाबाद जे बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे दाहियो आहे त हू असांजी ज़रई ज़मीन ते गुज़िरियल 20 सालनि खां क़ाबिज़ आहिनि ऐं असांखे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾियनि पिया। ॻोठाणनि SSP जैकबाबाद खां ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराइण ऐं तहफ़ुज़ फ़राहम करण जी घुर कई आहे।
मियाँ साहिबे में चोरी दौरान भाग्या सुजाग, चोर सोघो। पुलिस हवाले मियाँ साहब थाने जी हद गोट पीरबख्श जी वांड में पोरित अब्दुल जाफरी जे घर में चोरी दौरान भाग्य ने चोरन में फायरिंग थी पई, जै दौरान गोठाणन एक मुबैना चोर वाजिद महर के सोघो करे पुलिस हवाले करे छड़ियो। करमपुर में अगवा थी वियल बिन मुग़विन जी बाज़ियाबी लाइ संदसि वारिसन जो एहतजाज। गोट मोहरो रवासी चाचड़ बिरादरी पारां बिन मुग़वी नौजवाननि बशीर अहमद चाचड़ ऐं निज़ामुद्दीन चाचड़ जी बाज़ियाबी लाइ चाचड़ बिरादरी इलाइक़े वासिन यासीन चाचड़, बाबल चाचड़, अनवर अली चाचड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में नापरकोट थाने जी हद करमपुर लाड़ो इंडस हाईवे रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन पारां मुग़विन जी तुर्त बाज़ियाबी लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। शहर की वेझो 4 एकड़ ज़रई ज़मीन जी मालकी तां पिताफे ने कोभरन में छिकतान। औरतन जो एहतजाज। गोट इलाही बख्श कोभर में 4 एकड़ ज़मीन जी मालकी तां कोभर ऐं पिताफी बिरादरी में हलंदड़ छिकतान सबब धुरियूं मोर्चा बंद थी वयूं आहिनि, जॾहिं त इन दौरान हिक ॿिए मथां हवाई फायरिंग जो सिलसिलो बि जारी आहे। ओॾा कोभर बिरादरी जी औरतन मासूम ॿारनि सां गॾिजी पाक किताब खणी बरकत पिताफी ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त बरकत पिताफी जे माण्हुनि सां मथां फायरिंग बि कई आहे। बरकत पिताफी असांजी 4 एकड़ ज़मीन ते मोर्चा हणी हथियारबंद विहारे छॾिया आहिनि, जंहिंजे माण्हुनि सां मथां फायरिंग भी कई आहे। हुननि मुतालबो कंदे घुर कई त बासर बरकत पिताफी ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़मीन तां कब्ज़ो छॾायो वञे। GSN मॉल जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो चयो आहे त गैर मुल्कियुनि जी ॿाहिरां आयल आबादकारी धरती धणनि खे मुआशी बदहाली तरफ़ धिके छॾियो आहे। पुलिस तोड़े ॿिया सरकारी इदारा मक़ामी माण्हुनि खां ॾाढ जी बुनियाद ते ज़मीनूं खसे रहिया आहिनि। कब्ज़ागिरी जो कुद्धो कारोबार हुजे या मंशियात फ़रोशी जहिड़ो इंसान दुश्मन धंधो हुजे या वरी अगवा इंडस्ट्री हुजे, हथियारनि जो गैर क़ानूनी विकिरो हुजे, इन्ही सभिनी अमलनि में सिंध खां ॿाहिरां आयल माण्हू मुलविस आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन प्रेस क्लब घारो में ख़िताब कंदे कयो। इन मौक़े ते मरकज़ी वाइस चेयरमैन सैयद नवाज़ शाह भाॾाई, जावेद उमरानी, अमजद शोरो, रियाज़ नाहियो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। तंगवाणी वेझो अणसुञातल चोर परचून जी दुकान के खाट हणी सामान चोराए विया। डेरा सरकी थाने जी हद ठुल तंगवाणी रोड ते जीअण स्टॉप वटि मियां दाद मलिक जी परचून जी दुकान के चोर खाट हणी दुकान मां रोक रक़म ऐं हज़ारे रुपयनि जो सामान चोरी करे फरार थी विया। वाक़े ख़िलाफ़ गोठाणनि मियां दाद मलिक, साईं बख्श मलिक, नसरुल्ला मलिक ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त डेरा सरकी पुलिस थाने जी हद में चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। चोरी वापसि कराए असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। सकरंड वेझो जमाली मक्सी बिरादरी में झेड़ो, गोलियूं लॻण सबब हिकु ॼणो ज़ख़्मी, माउ जो एहतजाज। खडर थाने जी हद गोट करम जमाली में गोलियूं लॻण सबब कमरदीन उर्फ ढोलू जमाली ज़ख़्मी थी पियो। वाक़े ख़िलाफ़ ज़ख़्मी जी अमड़े भाउ कादिर बख्श अस्पताल में एहतजाज कंदे चयो त असगर मक्सी कमरदीन जमाली जी ज़ाल हानी 8 वरनि जी मासूम न्याणी खे अगवा करे खणी वियो, जंहिंजी वापसी लाइ ॻाल्हियूं हलंदड़ हुयूं त बासर जे सौट हमलो करे ॾिनो। ऐं टंडो गुलाम हैदर में बेवा औरत जो पेंशन न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। गोट नवाब खान लाशारी वासन मुस्मान ज़ुलेखा लाशारी दाहींदे चयो त रेलवे मुलाज़िम मुड़ुस खे फौत थिए 2 साल गुज़री विया आहिनि, जंहिंजी मूंखे अञा ताईं पेंशन न पई ॾिनी वञे। रेलवे ऑफिसर रुगो सखणा दिलासा पिया ॾियनि। हुन वफ़ाक़ी वज़ीर रेलवे खे अपील कई त मुड़ुस जी पेंशन ॾिनी वञे त जीअं फाका कशी खां बची सघूं। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।